हिन लाइब्रेरी जे इंचार्ज हाजी खानण मेमोरियल लाइब्रेरी जे इंचार्ज सुघड़ गुल मोहम्मद गुल चिंजणी जेको तमामु सुठो सुघड़ बि आहे ऐं अहले किताब पिणु आहे। खेसि गुज़ारिश कंदासीं त पंहिंजा ख़यालात, पंहिंजो अंदाज़ शाइरी, पंहिंजो सींगार या का बि शाइरी पेश करे, पर खेसि भेटा शाह साईं जे हिन शेर सां ॾींदुसि। सेवा कर समुंड जी जित जर वहे थो जाल, सैं वहन सीर में जित माणिक मोतीलाल, जे मासो मिले माल त पुॼारा पुर थी। गुल मोहम्मद गुल सुघड़ खे गुज़ारिश आहे त पंहिंजो ख़्यालु पेश करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज ॿोॾाही मङा, जेॾो तुंहिंजो नाम बाज ॿोॾाही मङा, रे थंबे रे थूणीअ तूं छपर तूं छां, आऊं कोॼाड़ो कहां तोखे मालूम सभु। मूं सॾींदे सॾड़ा साथी सॾ न ॾीन, मूं सॾींदे सॾड़ा साथी सॾ न ॾीन, विल्ही जे वथाण ते तोॾ न तवारीन, हेॾा हाञा थीन बुरे हिन भोर में। जीअं त असां सदा हयात जंहिंजे जेॾे बि साराह कजे एतिरी लफ़्ज़नि में ताक़त ई कोन्हे। हाजी खानण चिंजणी, हाजी खानण चिंजणी उहो नालो आहे जेको असांजी क़ौम, असांजे मुल्क वतन जी सुञाणप आहे, जंहिंजो मशहूरु पहाको आहे जे हुजे ई नाणो त घुमलाड़ कानो। असां ख़ुशनसीब आहियूं उन लाइब्रेरी में असांखे जंहिं बाता ॿोल पढ़ाया उस्ताद साईं रियाज़ अहमद राज़ चिंजणी साहिबु, जेके पाण वॾा अदीब शाइर वॾी सुञाणप रखनि था लोक अदब पंहिंजे तारीख़ जे हवाले सां। ऐं संदसि जी जहिड़ी बि साराह कयां सां घटि आहे। अली मोहम्मद चिंजणी आहे साईं असांजो पहिरीं प्यारो दोस्त बि ऐं हिकु अबे जी औलाद बि मोहम्मद अयूब वाउचो साहिबु आहे, मोहम्मद सफ़र चिंजणी साहिबु आहे, सूफ़ी रागी सिंगर ज़ाहिद अली चिंजणी आहे, असांजो नौजवान शाइर भलोड़ शाइर हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वॾे हिकिड़े दिलि जान सां लिखण वारो साईं सजाद हुसैन चिंजणी साहिबु असां सां मौजूदु आहे। असां ख़ुशनसीब आहियूं असांजो ॻोठु मियादाद चिंजणी हर नेमत खां, आलमनि खां, अदीबनि खां, बुज़ुर्गनि खां, सैयदनि खां नवाज़ियल आहे, जंहिंमें दादन फ़क़ीर जहिड़ा परवाना पैदा थिया। सो उन ई ॻोठ में उते ई लाइब्रेरी हाजी खानण चिंजणी में मौजूदु आहियूं। असांजी ख़ुशनसीबी आहे उस्ताद जन मूंखे बाता ॿोल पढ़ाया उहे साम्हूं वेठा आहिनि। एतिरी जुरियत मूं में न आहे जो वधीक ॻाल्हाए उन जे साम्हूं सघां, पर इहा बि संदसि जी दुआ सां ऐं कुझु ॿ चारि लफ़्ज़ ॻाल्हाए वेठुसि। जीअं साईं हुकुम कयो आहे त अखियां तेॾियां सिंगार साईं, अखियां तेॾियां वधि तीर थिखिया आहिनि वाह जो करियांदिया वार पिरी, अखियां तेॾियां वधि तीर तिखिया आहिनि वाह जो करियांदिया वार पिरी, ए कालियां कुॾियां कतुल करियांदिया हिन कुहण वाली कार पिरी, अबरू तेॾे अजब अजाब जीअं तेज़ तिखी तलवार पिरी, अज़ाब ॾेके आशिकानू कई धड़ करियांदिया धार पिरी, वल पहरे ख़ातिर वाल वशी हल चौकी ॾेंदे चौधार पिरी, ए उकाब कनू बि उतामरियां सारा ॾींहं करियांदिया शिकार पिरी, दीद तेरी विच जानिब जादू किते खून इनी त खुमार पिरी, चिंजणी जहिड़े के चूर थी गे आशिक विच आज़ार पिरी, हुन राज़ी थी पोइ रहमत कर आॾो ॾाढी हई सरकार पिरी, ॾे पल घड़ी को प्यार पिरी त लहन गम गुल मोहम्मद खे। पर जिथे दिलियां गदिलियां पार थींदियां, जिथे दिलियां गदिलियां पार थींदियां, शर दीदार थी वे त दर्दा, सिक इन्हीअ सुख किता नहीं कमकार थींदा को घरदा, ॾींहुं राति इहा आहे तात इथ मुफ़्त मुसाफ़िर मरदा, ओ लजपाल सखी जा भाल करे जो माल खे कहूं सरदा, त पिछे इथ उथ ऊचा कंध थी पवे मैं चरिए सफ़ा चरदा, ओ प्याला में को आप पिलावे जो साहिब हर सा गर्दा, मैं चुका पी के चाकठी सां छुट वेसी फट फिकरदा, ए गम गुल मोहम्मद दूर थीसन जॾहिं मालिक ॾेखां मां शरदा, नहीं इथे वक़्तु गुज़रदा पर चिक दे चाक चिंजणी हक़ मौजूद साईं।
यार किताब जाए ले बस बंद कर से